सांगड़ मावा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ खिपरो में जसकम जी मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ ॾिनल सॾ ते खिपरो शहीद सूर्य बादशाह चौक ते जसकम सांगड़ जे अॻवान अकबर मरी, ग़ुलाम रसूल शर, सेकी राजड़, आज़ाद कुंबर जीडीए जे अॻवान, मुखी मोहन दास हिंदू पंचायत जे अॻवान, डॉक्टर राइकिल सिंधी अदबी संगत शाख जे हाजी खान शाद राजड़, महेश गोस्वामी जीडीए अॻवान अलाए बचायो मंगरियो, जयकुमार माली ऐं कालीदास जी अॻवानीअ में एहतजाजी रैली कढी शहीद चौक खिपरो ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरीन जो हिकु ई मुतालबो हो मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे। हिंदीअ जी ईद होलीअ जे मौक़े ते संदसि मजबूर माउ जी झोली ख़ुशियुनि सां भरी वञे।